गाली बाबा जी सॼी यूनिवर्सिटी मुनासिब सां ऐं पोट्री कल्चर कॉम्प्लेक्स में अॼु कानून जज ड्रामा थी गुज़रियो उन ते अवां जेसिताईं अली बाबा जे ज़रिए ते हिकु कारकर्दगी आहे किरदारु आहे उन ते वधीक छा चवंदा अली बाबा मशहूरु लेखक नावल निगार कहाणीकार ड्रामा निगार अॼु हुनजा रूह ख़ुशि थिया हूंदा हुनजी सॼी वर्सी जे मौक़े ते हुन जूं मशहूरु कहाणियूं नाले शाही